मैं मस्कीनों को अपने पास सुलाऊंगा, यतीमों को मैं अपने साथ खिलाऊंगा। मैं मस्कीनों को अपने पास सुलाऊंगा, मैं बीमारों की। अस्सलाम वालेकुम नाज़रीन, खबर जो सिलसिलो जारी है। खबर शामिल कयो था कराची का जमात इस्लामी इलाके गडाप जे अमीर शुमार बुरफत अल खिदमत महर जबल गडाप जे पसमादा कोस्तानी इलाके महर जबल में सियारे लाइ गरम कपड़ा कंबल ॿारनि लाइ जैकेट्स ऐं बूट वग़ैरह विरहाया विया, जंहिंमें अल खिदमत जी टीम सामान विरहायो। वॾे अंग में माण्हुनि शिरकत कई। उन मौक़े ते मोहम्मद महराज बुरफत, बशीर बुरफत ऐं ॿियनि ॻाल्हाईंदे चयो त जमात इस्लामी ऐं अल खिदमत अवामी खिदमत में सभ खां अॻु भरा आहिनि। हिननि चयो त कराची सवें मेल परे कोहिस्तानी इलाइक़े में पहुची पाणी बोर मेडिकल कैंप ऐं उन सां गॾोगॾु ग़रीबनि मिसकिननि माण्हुनि खे कंबल जूता जोड़े गरम कपड़ा पहुचाइनि था। हिननि चयो त हू ज़ात पात रंग नस्ल खां हटी करे अवाम जी ख़िदमत कनि था। हिननि चयो त हू सिर्फ़ु इंसानियत जे नाते अवाम जी ख़िदमत करे रहिया आहिनि। हिननि चयो त जमात इस्लामी गडाप जे अमीर शुमार बुरफत ऐं जमात इस्लामी जे कारकुन यासीन बुरफत जसलहन जन जाबली इलाइक़नि में पहुची मारूड़नि जी सार लधी आहे।